अस्सलाम वालेकुम वीयर जी तो झूंगार न्यूज़ सां गॾु मां माशूक अली भुट्टो जी तो नाज़रीन हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं पुराणो बस स्टैंड ते मुस्तफा मेडिकल सेंटर ते जिथे मोहम्मद एयाज सोमरो वेलफेयर ट्रस्ट के तरफा हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं मुफ़्त चकास कई वेंदी। हिन वक़्तु असीं तव्हांजी डॉक्टर साहब सां ॻाल्हि ॿोल कराईंदासीं मुज़फ़र अली खोखर साहब सां। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। सर अस्सलाम वालेकुम सर। जी तो नाज़रीन हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं डॉक्टर मुज़फ़र हुसैन खोखर साहब जन वटि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। या सोमरो वेलफेयर ट्रस्ट जे तरफ़ां तव्हां हिकिड़ो ॾींहुं हफ़्ते में फ्री ऑफ कास्ट तव्हां कैंप लॻाई आहे। उहा कैंप तव्हां कहिड़े ॾींहं ते उहो कहिड़ो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते तव्हां फ्री ऑफ कास्ट पेशेंट्स खे जेको आहे सो चेक कंदव? असां हर संडे ते हर आचार्य जे ॾींहुं फ्री कैंप हलाईंदासीं जंहिंमें दवाऊं जेके असां वटि जेके दवाऊं हूंदियूं असां मरीज़नि खे ॾींदासीं। पर न हूंदी त उहा ॿाहिरां हिकु ॿ लिखी ॾींदासीं। पोइ कोशिशि इहा कंदासीं त असां तक़रीबन सभई दवाऊं ॾियूं। असांजो ट्रस्ट वारनि सां बि ताउन आहे, हू बि ताउन कनि था असां सां, असां बि उन्हनि सां ताउन कंदासीं। जेतिरो थी सघियो असां फ्री कैंप हलाईंदासीं। साईं तव्हां हिते जेके पेशेंट्स खे जेके चेक कंदव हिते पेशेंट्स तव्हां वटि ईंदा उहे तव्हां कहिड़ी कहिड़ी बीमारियुनि जे मुतालिक़ जेको आहे सो फ्री ऑफ कास्ट तव्हां उन्हनि खे इलाजु फ़राहम कंदव? असांजे तक़रीबन सभई बीमारियूं जेके बि आहिनि, नंढा ॿार थिया वॾा थिया, लेडीज़ जूं औरतुनि जो ज़नानी बीमारियुनि जो चेकअप बि फ्री थींदो। कोशिशि इहा ई कंदासीं असां तक़रीबन सभिनी बीमारियुनि जा माहिर डॉक्टर जेके बि हुजनि या असां ई पाण जेके कंदासीं। असां मां त हूअं दिलि जे शोबे में हूंदो आहियां। जेकॾहिं दिलि जा मरीज़ आहे त मां फ्री ऑफ कास्ट कंदुसि, टोटली फ्री जेका बि मेडिसन हूंदी। बाक़ी जेके न आहे त उहो ज़ाहिर थोरी घणी ॿाहिरां वठणी पवंदी। तव्हां हिन वक़्तु तव्हां वटि कहिड़े मर्ज़ जूं मेडिसन्स मौजूदु आहिनि जेके तव्हां पेशेंट्स खे जेको आहे सो ॾेई सघंदव, जेके तव्हां वटि हिन वक़्तु मौजूदु आहिनि? असां वटि जेको मां त बेसिकली कार्डियोलॉजी में हूंदो आहियां, दिलि वारे शोबे में। मूं वटि जेके आहिनि मेडिसन दिलि जूं शोबे जी पयूं हूंदियूं आहिनि। ऐं जेके न हूंदियूं आहिनि त असां वटि ट्रस्ट मां या किथां बि उहे प्रोवाइड करे मरीज़नि खे ॾींदा आहियूं। जेके न हूंदियूं आहिनि ॿाहिरां वठी ॾे ज़रूरत नथो पहुचे पोइ असां पाण ई वठी ॾींदा आहियूं, पंहिंजे तरफ़ां ई वठी ॾींदो आहियां। महिरबानी। मोहम्मद एयाज सोमरो साहब जन सां तव्हां जेको पुराणो रिलेशन या हुननि जी अहिड़ी का ॻाल्हि तव्हांखे जेका यादगिरी हुजे? आहिनि त घणियूं ॻाल्हियूं। हूअं एयाज सोमरे सां असांजो सुठी वास्तो हूंदो। लाहौरी महला में यूनिट हूंदो, पीपल्स वर्कर यूनिट जो। उते जॾहिं बि इंतिखाबी मुहिम थींदी या को माना रैली थींदी असां हुन सां ताउन कंदा हुआसीं ऐं उहो बि असां सां ताउन कंदो। बहरहाल हिकिड़ो निहायती शरीफ़ इंसानु हुयो। ऐं हिन वक़्तु असां सां मौजूदु आहिनि डिस्ट्रिक्ट ऑर्गेनाइज़र अब्दुल करीम सोमरो साहब। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मोहम्मद एयाज सोमरो वेलफेयर ट्रस्ट केतिरे अरसे खां कमु पई करे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मोहम्मद एयाज सोमरो वेलफेयर ट्रस्ट जीअं साईं मुज़फ़र साहब सां ॻाल्हि ॿोल कईसीं त जेको आहे सो फ्री ऑफ कास्ट हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं जेको आहे सो कई वई आहे। तव्हां डिस्ट्रिक्ट जा ऑर्गेनाइज़र आहियो मोहम्मद एयाज सोमरो वेलफेयर ट्रस्ट जा, तव्हां हिन बारे में छा चवणु चाहींदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। त मोहम्मद एयाज सोमरो साहब जन खे वफ़ात कए तक़रीबन 9 खां 10 महीना थिया हूंदा। त असां काफ़ी अरसो उन्हनि जी सरपरस्ती में उन्हनि सां गॾु रहियासीं, वर्क में रहियासीं, पार्टी वर्क में रहियासीं। काफ़ी उहो तमामु इंतिहाई जेको आहे त वर्कर दोस्त ऐं जेको आहे त नंढे खां नंढे लेवल जे माण्हुनि खे इज़त ॾियणु ऐं हू पंहिंजी पाण में हिकु फलाही इदारो हुया। उन्हनि सां गॾु रहण जे दौरान असां उन्हनि में हिकिड़ी शइ नोट कईसीं त हू हमेशह पंहिंजो सियासत सां गॾोगॾु पार्टी जे वर्क सां गॾोगॾु असां अक्सर उन्हनि में इहा ॻाल्हि ॾिसंदा हुआसीं त हू फलाही कमनि खे तमामु घणो फोकस कंदा हुया। उन्हनि सां गॾु रही करे इहे तंज़ीमी एक्टिविटीज़, तंज़ीमी कमनि जी जेका बि कैपेसिटी असांखे कन्वर्ट थी मोहम्मद एयाज सोमरो साहब जन खां थी। उन्हनि जे वफ़ात खां पोइ असां काफ़ी खाल महसूसु करे काफ़ी दोस्त मिली करे इन ट्रस्ट जो बुनियादु विधोसीं। मोहम्मद एयाज सोमरो साहब जन जे भाउ DIG मोहम्मद एयाज सोमरो साहब जन जे सां सलाह मशवरो करे ऐं असां काफ़ी फलाही कमनि जूं एक्टिविटीज़ करे चुका आहियूं। जीअं त 10 मुहर्रम में काफ़ी एक्टिविटीज़ कयूंसीं जंहिंमां कंहिं ग़रीब माण्हुनि खे को रिलीफ मिले, या 40 ते कयूंसीं, या काफ़ी सिलाई मशीनियूं मोहम्मद एयाज सोमरो साहब जन हिन ट्रस्ट जे थ्रू डिस्ट्रीब्यूट कयूं ग़रीब अवाम में। ऐं असां में त माना ईअं सम्झो त तंज़ीमी जेका बि एक्टिविटीज़ करण जो कमु करण जी जेका बि सलाहियत आई मोहम्मद एयाज सोमरो साहब जन मां आई।
ईअं ई साईं मुज़फ़र खोखर साहिब जन सां असांजी मुलाक़ात थी, उन्हनि खे असां रिक्वेस्ट कईसीं त साईं मोहम्मद अयाज़ सूमरो ट्रस्टी जे तरफ़ां कुझु ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे। तव्हां हिते सेंटर पंहिंजो जेको आहे त बुनियादु कयो आहे, मुस्तफ़ा मेडिकल सेंटर, हिते को हिकिड़ो ॾींहुं असांखे जे ट्रस्ट जे थ्रू तव्हां असां सां तावन कयो त जीअं ग़रीब माण्हुनि खे को रिलीफ मिली सघे, को कंहिंखे फ़ाइदो मिली सघे, हिकिड़ो फलाई जो कमु आहे। त साईं असांखे एप्रिशिएट कंदे ऐं तमामु असांजी हौसला अफ़ज़ाई कंदे असां सां फुल तावन कयो ऐं फुल कोऑपरेट कयो। ऐं उन्हनि जेको आहे त हिते ओल्ड बस स्टैंड नियर जामع मस्जिद जे मुस्तफ़ा मेडिकल सेंटर आहे, जिते पूरी डिस्ट्रिक्ट जे लाइ मतिलबु त हुननि हिकिड़ो ॾींहुं OPD फ्री रखी आहे। साईं जन पाण दिलि जा स्पेशलिस्ट आहिनि, तक़रीबन तमामु सीनियर डॉक्टर्स आहिनि, त जेके बि सुबुह खां आचर वारे ॾींहुं शाम ताईं OPD थींदी वग़ैरह उन्हनि जी काई बि फीस चार्जिस न वठंदा। ऐं जेके मेडिसन हिननि वटि हूंदियूं उहे जेको आहे त उन ग़रीब माण्हुनि खे प्रोवाइड कंदा। ऐं असां इंशाअल्लाह ताला मोहम्मद अयाज़ सूमरो साहिब जे नाले सां जेको आहे त इहे एक्टिविटीज़ कंदा ईंदासीं जेसीं ताईं असां आहियूं ऐं जेसीं ताईं असांजा हौसला आहिनि, छो त इहे कॉन्फिडेंस मोहम्मद अयाज़ सूमरो साहिब जन खां ई प्रोवाइड थियूं आहिनि। उहे असांजा सियासी उस्ताद बि रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु उहे न आहिनि, पर असांजी दिलि चवंदी आहे त असां हुननि खे किथे न किथे हर जॻह ते प्रेज़ेंट रखंदा अचूं जीअं असांजी विच में मौजूदु हुजनि। ॻाल्हि यादि हुजे जेको मोहम्मद अयाज़ सूमरो साहिब जन उहा शइ सरअंजाम ॾिनी हुजे। साईं मोहम्मद अयाज़ सूमरो साहिब जन सां मुंहिंजी त ईअं सम्झो त सलाम दुआ तक़रीबन 10-12 सालनि खां आहे। घणी असांजी जेका वेझराइप रही 2013 जी इलेक्शन खां पोइ रही, जंहिंमें असां सॼो ॾींहुं सॼी राति बि मोहम्मद अयाज़ सूमरो साहिब जन सां रहंदा हुआसीं ऐं हर ॾींहुं उन्हनि मां कुझु न कुझु सिखंदा हुआसीं, कुझु न कुझु उन्हनि मां असां सम्झंदा हुआसीं। हो पार्टी जे वर्करनि जे लाइ हिकु वॾो असासो हुया। लाड़काणे डिस्ट्रिक्ट जे अंदरि ईअं सम्झो 100 मां 75% जेके बि वर्कर हुया उन्हनि खे उन्हनि जे लाइ माना हो हिकु वॾी ॻाल्हि हुया ऐं उन्हनि जे लाइ वॾो असांखे वॾो उन्हनि जो ख़्यालु आहे। पर हयाती मौत अलाह जे वस जी ॻाल्हि आहे, इन ॻाल्हि खे कोई रोके नथो सघे। फ़िलहालु हे ट्रस्ट जो असांजो हे एक्टिविटीज़ करण जो जेको बि मक़सदु हूंदो आहे सिर्फ़ु मोहम्मद अयाज़ सूमरो जी यादुनि खे ताज़ो करणु ऐं उन्हनि जी प्रेज़ेंटशिप रखणु ऐं उन्हनि जे नाले ते 4 ग़रीब माण्हुनि खे रिलीफ मिले। ऐं इहो असां सां कोई बि गवर्नमेंट असां सां कोई बि तावन कोऑपरेट न कयो आहे। असां पंहिंजी हिमत पाण कंदा आहियूं। ईअं साईं मुज़फ़र खोखर साहिब जन जहिड़ा जेके सोशल वर्कर्स हूंदा आहिनि, समाजी सोच रखंदड़, उन्हनि खे रिक्वेस्ट कंदा आहियूं, उहे असां सां कोऑपरेट कंदा आहिनि ऐं असां उहे ग़रीबनि माण्हुनि खे बेनिफिट ॾियाराईंदा आहियूं ऐं असां कोशिशि कंदा रहंदासीं त इहे असां बेनिफिट्स ग़रीब माण्हुनि खे अयाज़ साहिब जे नाले तां ॾियाराईंदा रहूं। असांजे झूंगार न्यूज़ असांजो चैनल आहे ऐं असांजी झूंगार अख़बार बि निकिरंदी आहे। तव्हां असांजे व्यूअर्स खे को पैगाम ॾियणु चाहींदा? बाक़ी जेकॾहिं फ्री कैंप आहे उहा अलॻि आहे, उन खां अलावा जेकॾहिं कोई ग़रीब अचे थो मां वेठो आहियां, मरींदोमांनि, मुफ़्त चकास कंदोमांनि, मुफ़्त दवाऊं ॾींदोमांनि। इहो वॾी महिरबानी साईं। जीअं त नाज़रीन हिते हिन वक़्तु मौजूदु आहिनि हिन मुस्तफ़ा मेडिकल सेंटर जा इंचार्ज जेके आहिनि मैनेजर, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं तव्हां वटि केतिरा पेशेंट डेली जी बुनियाद ते जेको आहे हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं जेको तव्हां रखियो आहे फ्री ऑफ कास्ट, केतिरा पेशेंट तव्हां वटि अचनि था, इन जो तादादु ॿुधाईंदा? साईं फ़िलहालु तक़रीबन 40 खां 50 ताईं अचनि पिया ऐं इनशाला कोशिशि इहा आहे त वधि खां वधि मरीज़नि खे आणियूं ऐं उन्हनि जी मुफ़्त चेकअप्स ऐं प्लस में मेडिसन ॾियूं जीअं बहितर खां बहितर उनखे सिहतयाबी नसीब थी। हिन वक़्तु मौजूदु आहिनि हिन सेंटर जा इंचार्ज, उन्हनि खां पुछंदासीं त साईं तव्हां जेको आहे फ्री ऑफ कास्ट इलाजु ॾेई रहिया आहियो हिते हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं, तव्हां असांजे व्यूअर्स खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। तमामु वॾी महिरबानी। पहिरियों त मां शुक्रगुज़ार आहियां मोहम्मद अयाज़ सूमरो वेलफेयर ट्रस्ट वारनि जो, जिन जेको आहे फ्री कैंप ऑर्गेनाइज़ कई ऐं इन खां अलावा जेको आहे मां हिननि जे ताउन सां ई जेको आहे इहो अनाउंस कयां थो त आईंदा मुस्तफ़ा मेडिकल सेंटर डॉक्टर अफरोज़ मुस्तफ़ा बिरोही मरऊमा जे मेडिकल सेंटर ते हर जुमे ते इन जेको आहे सो ट्रस्ट जे ताउन सां फ्री कैंप लॻाई वेंदी। सो ग़रीबनि खे ऐं बेपहुच माण्हुनि खे जेको आहे मां इहा गुज़ारिश कंदुमि त वधि खां वधि हिन कैंप जो फ़ाइदो हासिलु कनि ऐं हर जुमे ते जेको आहे 3 बजे खां वठी 9 बजे ताईं जेको आहे सो असां वटि अची पंहिंजो मुफ़्त इलाजु कराइनि। त हफ़्ते में असां हिकिड़ो ॾींहुं फ्री रखियो आहे जंहिंखे असां इलाजु ॾियूं। जॾहिं तव्हांजो इलाजु हली रहियो आहे तव्हां हिन इस्पताल मां मुतमिन आहियो त तव्हांखे इलाजु सही मिली रहियो आहे? बिल्कुलु सही आहे जी। तव्हांखे यानी दवा वग़ैरह या ड्रिप्स वग़ैरह बिल्कुलु माना फ्री ऑफ कास्ट तव्हांखे फराहम कयूं पियूं वञनि? बिल्कुलु सही। इहो पिणु चवणु आहे त असांखे जेको आहे इलाजु बिल्कुलु सही तरीक़े सां मिली रहियो आहे? जी जी अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु सही तरीक़े सां ट्रीटमेंट मिले थो। यानी तव्हां हिन इस्पताल मां मुतमिन आहियो त तव्हांखे फ्री ऑफ कास्ट ड्रिप वग़ैरह या इलाजु तव्हांखे बिल्कुलु फ्री ऑफ कास्ट तव्हांखे मिली रहियो आहे? जी हाँ बिल्कुलु जी हाँ सर। जीअं त व्यूअर्स तव्हां हितां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं पेशेंट जूं बि, त हिते इहो पिणु चवणु आहे त असांखे इलाजु बिल्कुलु फ्री ऑफ कास्ट ॾिनो पियो वञे ऐं हिननि पिणु इहा पिणु घुर कई आहे त असां ग़रीबनि जे लाइ जेको आहे सो वधि खां वधि इदारा खोलिया वञनि त जीअं असीं
सही तरीक़े सां इलाजु हासिलु करे सघूं। कैमरामैन साहिल अहमद कुरेजो सां गॾु माशूक अली भुट्टो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।